सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भली कार। अॼु जो मौज़ू आहे इसहाक आंगर। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो, सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। इसहाक आंगर। इसहाक आंगर जो ताल्लुक़ समन जे दौर सां हो। इसहाक आंगर हैदराबाद शहर जो रहाकू हो। इसहाक आंगर लोहार को धंधो कंदो हो। इसहाक आंगर समादौर जो शाइर थी गुज़रियो आहे। अॼु ताईं इसहाक आंगर जो फ़क़ति हिकु शेर मिलियो आहे। मज़मून जे लिहाज़ खां इसहाक आंगर इश्किया शाइरी जो बुनियादु विधो। सिटा जे लिहाज़ खां इसहाक जो कलाम सोरठो आहे। इसहाक आंगर जे कलाम जी रवायत सैयद अब्दुल क़ादिर जे किताब हदीक़तुल औलिया सां मनसूब आहे। समंग चारण इसहाक आंगर जो हमअसर शाइर न हो। इसहाक आंगर बहैसियत शाइर सिंधी अदब जी तारीख़ में डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे मुतारफ़ करायो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। महिरबानी।